ब्रेकिंग न्यूज़ नासरमा के ॾींदारूं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चूंडुनि में कामयाबी माणे पूरे मुल्क जी नुमाइंदगी कंदा। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी ऐं राना महमूदुल हसन ऐं ॿिया शामिल थी रहिया आहिनि पीपल्स पार्टी में, जेका तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त सभु मुतहद थी महांगाई बेरोज़गारी जो मुक़ाबिलो कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जेके जेल खां निकिरण ऐं ॿियो वरी जेल खां बचण जे लाइ चूंड विढ़ी रहियो आहे। पीपी वाहिद जमात आहे जेका अवाम जा मसइला हल करण लाइ चूंड विढ़ी रही आहे। अहम ख़बर नासरमा सां शेयर कयूं पिया। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू चूंडुनि में कामयाबी माणे पूरे मुल्क जी नुमाइंदगी कंदा। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी में राना महमूदुल हसन ऐं ॿिया शामिल थी रहिया आहिनि, जेका तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सभु मुतहद थी महांगाई बेरोज़गारी जो मुक़ाबिलो कंदा।